गौसपुर में नारायण नाथ की रिपोर्ट मूजिब गौसपुर भरिसां तंगवाणी लिंक रोड ते ठुल ऐं जकमाबाद के मिलाईंदड़ लिंक रोड जो नसी शाख वारी पुल तबाह थियण सबब रोज़ाना गौसपुर खां तंगवाणी ठुल ऐं जकमाबाद वेंदड़ सभई मुसाफ़िर गाॾियुनि खे सख़्त तकलीफ़ुनि सां मुंहुं ॾियणो पइजी रहियो आहे। JTN न्यूज़ जे रिपोर्टर सां ॻाल्हाईंदे मुसाफ़िरनि दाहूं कयूं त वस वारनि महाबोड में इलाइक़े जे रोडनि रस्तनि खे आयल तबाही तरफ़ तवजा नाहे ॾिनी, जंहिं करे इलाइक़े जी अवाम सख़्त तकलीफ़ुनि में आहे। मुतासिर इलाइक़े वासियुनि वधीक दाहींदे ॿुधाए त रोज़ानो केतिरियूं गाॾियूं रोड ते कल्टी थियनि थियूं। चिंची रक्षा कल्टी थियण सबब केतिराई दफ़ा ज़ख़्मी बि थिया आहियूं। उन्हनि चयो त केतिराई भेरा वस वारनि जो ध्यानु छिकरायो आहे, एहतिजाज कया आहिनि ऐं कोर्ट में पटीशनूं बि दाख़िल कयूं आहिनि, पर को बि मोट ॾियण लाइ तयारु नाहे। मायूस थी थकिजी पिया आहियूं त असांखे इंसानी नथो सम्झियो वञे। ॻोठाणनि DC कश्मीर ॿियनि वस वारनि खे अपील कई त असांखे तंगवाणी लिंक रोड जी मरम्मत कराए ॾिनी वञे ऐं नसीर शाख जे पुल जी नए सिर तामीर कराए असांखे तकलीफ़ुनि खां बचाए वञे।